नज़ीर खे नंढपण खां ई मुअल माण्हुनि खां डपु लॻंदो हो। उहो आम डपु न हो, पर अहिड़ो ख़ौफ़ हो जेको दिलि जे कंहिं ऊंदाहे कुंड में पाड़ूं पुख़्तियूं करे वेही रहियो। ॻोठ में जॾहिं बि कंहिंजी वफ़ात थींदी हुई, माण्हू ताज़ियत लाइ वेंदा हुआ, जनाज़े में शरीक थींदा हुआ ऐं क़ब्रिस्तान ताईं गॾु हलंदा हुआ, पर नज़ीर घर मां ई न निकिरंदो हो। नंढपण में हिकु भेरे संदसि ॾाॾो गुज़ारे वियो हो। घर माण्हुनि सां भरियल हो। अङण में रिलियूं विछायल हुयूं। औरतुनि जा पार सुॾका, क़ुर शरीफ़ जी तिलावत ऐं माण्हुनि जी आहिस्ते ॻाल्हाइण जा आवाज़ हुआ। नज़ीर उन वक़्तु 10-11 सालनि जो हो। कंहिं संदसि हथ पकड़ियो, चयो, हल बचड़ा, ॾाॾे जो आख़िरी दीदार कर। हू 2 क़दम अॻिते वधियो। सफ़ेद कपिड़े हेठां ॾाॾे जो चहिरो नज़र अची रहियो हो। हेॾो ख़ामोश ऐं बिल्कुलु जीअं अणॼातल चहिरो। ओचितो नज़ीर खे लॻो इझो ॾाॾे जूं बंदि अखियूं खुली वेंदियूं। हू रड़ करे भॼी वियो। उन ॾींहं खां पोइ संदसि अंदरि हिकु अणॼातल ख़ौफ़ घर करे वियो। वक़्तु गुज़रंदो वियो। नज़ीर पढ़ियो, वॾो थियो, शादी कयईं, ॿार थिया, पर ख़ौफ़ ख़तमु न थियो। ॻोठ जे विचोले तबिके वारी ज़िंदगी पंहिंजी रफ़्तार सां हलंदी रही। वक़्तु गुज़रंदो वियो। सुबुह जो माण्हू ज़मीनुनि ते वेंदा हुआ, शाम जो होटलुनि ते वेही चांहि पीअंदा हुआ ऐं राति जो घरनि में टीवी जा आवाज़ पिया ईंदा हुआ, पर नज़ीर जे घर अंदरि हिकु ख़ामोश जंग जारी रहंदी हुई। हू क़ब्रिस्तान वारे रस्ते खां न गुज़रंदो हो। जनाज़े जे ऐलान ते घर जो दर बंदि करे छॾींदो हो। राति जो कंहिंजी वफ़ात जो ॿुधंदो हो त सॼी राति निंड न ईंदी हुअसि। हिन जी माउ अक्सर चवंदी हुई, पुट, मौत महीनो न आहे, आख़िर अचिणो आहे। नज़ीर लाइ मौत हिकु अहिड़ो राज़ या ख़ौफ़ हो जंहिंजे वेझो वञण सां संदसि साह मुंझी वेंदो हुयो। मोबाइल फ़ोन जो दौरु आयो। शुरूआति में फ़ोन रुॻो राब्ते जो ज़रियो हो, पर आहिस्ता आहिस्ता उहो तस्वीरूं, ॼाण, यादगिरियुनि जो घर बणिजी वियो। हर दोस्त, हर माइट, हर उस्ताद ऐं हर वाक़ुफ़कार जो नंबर उन में महफ़ूज़ थींदो वियो। मौत बि पंहिंजो कमु कंदो रहियो। पहिरीं उस्ताद अब्दुल गफ़ूर मेमण गुज़ारे वियो, पोइ चाचो रहीम बख़्श बि, मौलवी वाहिद बख़्श, पोइ दोस्त वहीद, पोइ पाड़े जो हाजी ग़ुलाम हुसैन। हिकु हिकु करे माण्हू दुनिया मां वेंदा रहिया, पर संदसि नंबर नज़ीर जी फ़ोन में रहिजी विया। ऐं उतां ई असुलु मसइलो शुरू थियो। जॾहिं बि राब्ते वारी लिस्ट खोलींदो हो त मुअल माण्हुनि जा नंबर, मुअल माण्हुनि जा नाला साम्हूं ईंदा हुआ। उस्ताद अब्दुल गफ़ूर, वहीद, चाचो रहीम, मुल्ला वाहिद बख़्श, ऐं संदसि दिलि धड़कण लॻंदी हुई। हिकु राति 12 वॻे फ़ोन जी स्क्रीन ते रोशनी थी। हू छिरक भरे जागी पियो। कमरे में कुग ऊंधा हुई। संदसि ज़ाल ऐं ॿार सुम्ही रहिया हुया। नज़ीर ख़ौफ़ में पइजी वियो। यकीन थी वियो त कंहिं मुअल माण्हू जे नंबर तां मैसेज आयो आहे। कुझु सेकंड हू बिस्तरे ते बुत बणियो सुम्हियो रहियो। पोइ हिमत करे फ़ोन खयईं। उहो मोबाइल कंपनी जो इश्तिहारी पैगाम हो, पर उन राति खां पोइ ख़ौफ़ वधी वियो। हाणे जॾहिं बि फ़ोन वाइब्रेट कंदो हुअसि त पहिरियों ख़्यालु मुअल माण्हू ॾांहुं वेंदो हुयसि। कॾहिं कॾहिं खेसि लॻंदो हो त फ़ोन वॼियो आहे, पर फ़ोन बंदि हूंदो हो। कॾहिं लॻंदो हुअसि त कंहिं SMS मोकिलियो आहे, पर इनबॉक्स ख़ाली हूंदो हो। हिकु ॾींहुं राब्ते वारी लिस्ट खोलींदे संदसि नज़र उस्ताद अब्दुल गफ़ूर जे नाले ते पई। हू कुझु लम्हनि ताईं नाले खे ॾिसंदो रहियो। ओचितो खेसि लॻो त नालो हल्को हल्को चमका ॾेई रहियो आहे। हिन जल्दी फ़ोन बंदि करे छॾी। राति जो वरी उहो नालो यादि आयसि। पोइ ॿी राति, पोइ टी राति, ऐं आहिस्ता आहिस्ता मुख़्तलिफ़ नाला स्क्रीन ते चमकंदड़ नज़र ईंदा रहिया। तंहिं करे नज़ीर जो ख़ौफ़ मुअल माण्हू खां वधीक मुअल माण्हुनि जे फ़ोन नंबरनि ताईं पहुची वियो। हाणे खेसि क़ब्रिस्तान खां घटि फ़ोन बुक खां वधीक डपु लॻण लॻो। आख़िरकार हिकु दोस्त खेसि हैदराबाद वठी वियो। सिविल अस्पताल जे नफ़्सियात वारे शोबे में संदसि मुलाक़ात डॉक्टर बरकत सां थी। डॉक्टर बरकत विचोली उमिरि जो संजीदह शख़्स हो। संदसि अखियुनि में अजीब सुकून हूंदो हो।
हू ॻाल्हि ॿुधणु ॼाणंदो हो। नज़ीर पहिरियों भेरो कंहिंखे पंहिंजे ख़ौफ़ बाबति ॿुधायो। डॉक्टर बरकत ख़ामोशी सां ॿुधंदो, पेरनि खां मथे ताईं ॾिसंदो रहियो। पोइ चयईं, तोखे मुअल माण्हुनि खां डपु नथो लॻे? नज़ीर हैरान थी पुछियो, त पोइ डॉक्टर बरकत आहिस्ते चयो, तोखे वञण खां डपु थो लॻे? छा मतिलबु? तूं हर माण्हू खे विञाईंदे ॾिसीं थो, तुंहिंजो ज़हन उहो क़बूल नथो करे, तंहिं करे तूं उन ख़ौफ़ में वरतल रहीं थो जो मुंहिंजे मौत जो पखी उॾामियो। नज़ीर ख़ामोश थी वियो। डॉक्टर बरकत वरी चयो, हर ख़ौफ़ जो हिकु चहिरो हूंदो आहे, उनखे सुञाण। उहे लफ़्ज़ नज़ीर जे ज़हन में वेही रहिया। कुझु महीना हिन जी हालति कुझु बहितर रही। पोइ हिकु सुबुह ख़बर आई त डॉक्टर बरकत ओचितो दिलि जे दौरे पवण सबबु गुज़ारे वियो। नज़ीर ॼण सुन्न थी वियो। हाणे संदसि फ़ोन में हिकु नओं नालो बि शामिलु थी वियो, डॉक्टर बरकत। उहो नालो ॿियनि सभिनी खां वधीक ॻरो लॻंदो हुयसि, छो त उहो माण्हू संदसि खे सम्झाईंदो हो। राति जो कॾहिं कॾहिं नज़ीर जागी पवंदो हो ऐं खेसि लॻंदो हो त फ़ोन स्क्रीन ते डॉक्टर बरकत जो नालो चमकी रहियो आहे। हू ॾिसंदो हो, पर उते कुझु बि न हूंदो हो। कॾहिं लॻंदो हुअसि त कंहिं आहिस्ते आवाज़ में संदसि नालो वरितो आहे। नज़ीर हू छिरक भरे उथी वेही रहंदो हो, पर घर ख़ामोश हूंदो हो। संदसि अंदर जो ख़ौफ़ हाणे पाछे वांगुरु साणसि गॾु हलणु लॻो हो। आख़िर हिकु शाम हिन फ़ैसिलो कयो त हाणे सभु मुअल माण्हुनि जा नंबर डिलीट कंदो। हू अंगण में खट ते वेठो, निम जे पुराणे वण जूं टारियूं हवा में लुॾी रहियूं हुयूं। सांझी लही रही हुई। हिकु हिकु करे नंबर डिलीट थींदा विया। उस्ताद अब्दुल गफ़ूर, वहीद, चाचो रहीम, हाजी ग़ुलाम हुसैन, हर नंबर सां गॾु ॼण दिलि जो दहको बि घटिजी रहियो हो। आख़िर में सिर्फ़ु हिकु नंबर बचियो, डॉक्टर बरकत। नज़ीर जी आङुर स्क्रीन ते ॼमी वई। ओचितो हवा जो तेज़ झोंको आयो। निम जा फिका पन सरबाट करण लॻा। परे खां हिकु कुते जी भौंक ॿुधण में आई। नज़ीर जो जिस्म ख़ौफ़ में वठिजी वियो। पोइ हिन ॾकंदड़ हथ सां नंबर डिलीट करे छॾियो। स्क्रीन ख़ाली थी वई। डिघो साह खंयो। पहिरियों भेरो खेसि सुकून महसूसु थियो। उन राति हू जल्दी सुम्ही पियो, पर अधु राति जो ओचितो संदसि अखि खुली वई। घर में मुकमल ऊंदा हुई। बिजली बंदि हुई, सिर्फ़ु मोबाइल जी स्क्रीन रोशन हुई। नज़ीर जो साह रुकिजी वियो। हिन फ़ोन खंयो। स्क्रीन ते हिकु नओं पैगाम ज़ाहिर हो। मोकिलींदड़ जो नालो न हो, सिर्फ़ु हिकु नंबर। नज़ीर जी अखियूं खुलियल रहिजी वियूं। उहो साॻियो नंबर हो, डॉक्टर बरकत जो साॻियो नंबर जेको हिन शाम डिलीट कयो हो। हथ ॾकण लॻसि। हिन पैगाम खोलियो। सिर्फ़ु हिकु सिट लिखियल हुई, मूं चयो हो न, हर ख़ौफ़ जो हिकु चहिरो हूंदो आहे। नज़ीर जी निड़ी सुकी वई। हिन ऊंदाहे कमरे में नज़र फेराई। मोबाइल जी टार्च ॿारे हर शइ पंहिंजी जाइ ते हुई, पर पोइ बि खेसि लॻो ॼण कमरे में हू अकेलो न हुजे। ॿाहिरि निम जे पननि जी हवा में सरबाट हो। परे खां कुतनि जी बाहोड़ राति जे सन्नाटे खे चीरे रही हुई। फ़ोन जी स्क्रीन ते पैगाम अञा ताईं चमकी रहियो हो। ओचितो हिकु ॿियो पैगाम ज़ाहिर थियो, हाणे तुंहिंजे ख़ौफ़ जो चहिरो तोखे नज़र अची रहियो आहे। नज़ीर जी आङिरियुनि मां सत छॾाए वियो हो। हिन जवाबु लिखणु चाहियो, पर न लिखी सघियो। हिन फ़ोन बंदि करणु चाहियो, पर न करे सघियो। हू घणी देरि ताईं स्क्रीन ॾिसंदो रहियो ऐं पोइ ओचितो बिजली आई। भर में दरी ते पियल गिलास मां पाणी भरे हिन तकड़ा तकड़ा ॿ टे ढुक भरिया। वॾा साह खणणु लॻो। कुझु देरि खां पोइ खेसि अहसासु थियो त शायदि सॼी उमिरि हू मुअल माण्हुनि खां न, पर हिकु सुवाल खां भॼंदो रहियो हो। उहो सुवाल जंहिंजो जवाबु न डॉक्टर बरकत वटि हो, न कंहिं किताब में, न कंहिं नफ़्सियात जे नज़रिए में। ओचितो लाइट बंदि थी वई। सुबुह जा 4 थी रहिया हुआ। स्क्रीन ते रोशनी झिलमिलाइण लॻी ऐं नज़ीर जी नज़र उन नंबर ते ॼमी वई, छाकाणि त उन नंबर जे हेठां हाणे नालो लिखियलु हो, नज़ीर। कमरे में वरी सन्नाटो पखिड़िजी वियो ऐं उन खां पोइ नज़ीर खे सभ खां वधीक डपु फ़ोन जी घंटी खां न, पर उन ॻाल्हि खां लॻणु लॻो त जेकॾहिं कॾहिं उहो नंबर वॼी पियो त ॿिए पासे खां